अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा छा थींदो, छा शिरोज खान रुखसार बेगम ऐं शमसू खे मारे छॾींदो, छा दोस्तों ड्रामो पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे, छा हुन जी आख़िरी किस्त आहे या हीअ अञा अॻिते हलंदा। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां पोइ जो बेल सिलेक्ट करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करण, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रुखसार बेगम जो इहो ख्वाब होंदो ऐं उन ख्वाब में शिरोज खान जो है रुखसार बेगम ऐं शमसू के मारे छॾींदो। मतलब त ही ड्रामे जी आख़िरी किस्त न आहे। ड्रामे जा हिकु ॿ किस्त अञा हलंदा, मतलब त 100 ताईं यको हलंदो। 100 खां पोइ ही ड्रामो एंड थी वेंदो। काफ़ी दोस्त भी इहो चई रहिया आहिनि त रुखसार बेगम ऐं शमसू खे शिरोज खान मारे चुको आहे। दोस्तों हिननि खे कॾहिं बि मारींदो न, छो जो ही रुखसार बेगम हिकु ख्वाब थो लहे, मतलब त ख्वाब पियो ॾिसे। उन ख्वाब में शामिर भी उन सां गॾु हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शमसू जेको आहे अॻिते हली शामिर खान जो साथ ॾींदो ऐं शामिर खान उनखे आज़ाद करे ऐं उनखे पाण सां गॾु मिलाए छॾींदो। ऐं पोइ ही गॾु थी बिजार खान जो कम तमाम कंदा, छो जो ड्रामो हींअर पंहिंजी पुॼाड़ी ते तमाम जल्द पुॼण वारो आहे। ऐं दोस्तों हिन एपिसोड ते आख़िरी किस्त न आहे, हिन जा 2-3 एपिसोड हलंदा। ऐं काफ़ी दोस्त भी इहो चई रहिया आहिनि त ही ड्रामो ख़त्म थी चुको आहे। दोस्तों तव्हां परेशान न थियो, ही ड्रामो अञा ख़त्म न आहे थियो। हिन जा 2-3 एपिसोड हलंदा, इन खां पोइ ही ड्रामो एंड कयो वेंदो। को तव्हां शिरोज खान जी सीन ॾिठी आहे, इहा सीन ख्वाब आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों अॻिते हली तव्हां ॾिसंदो त शामिर खान जेको आहे तमाम जल्द चांडुकी सां शादी करे वठंदो ऐं चांडुकी खे पंहिंजी घरवारी बणाए ऐं उन सां प्यार जो परणो करे छॾींदो। पोइ शामिर खान अॻिते हली चांडुकी जे चवण ते शिरोज खान ऐं रुखसार बेगम खे कुछ ज़मीनूं ॾींदो, मतलब त उन सां ठाह करे छॾींदो ऐं उन्हनि खे पंहिंजे गले सां लॻाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जो जेको आहे घणो ज़ोर हूंदो पुलिस जे मथां। पुलिस खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शामिर खे गिरफ़्तार कर। अगर ते करे तूं शामिर खे गिरफ़्तार करण में कामयाब थी वे त पोइ शिरोज खान खे आज़ाद कराए ऐं उन खां सभु ज़मीनूं खसे वेंदुसि, मतलब त पोइ रिस खान बहादुर जे ॿिन्हिनि मथां कब्ज़ो करे वेही रहंदुसि। बहरहाल इन जो इहो कमु नाकाम थी वेंदो। पुलिस उनखे चवंदो त रिस मां कोशिश करे ज़रूर ॾिसंदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।